पाण ॾाके बॾाके उहो शीटूं ठाहे आयो आहियां त जीअं पाण खे सम्झण में आसानी थिए। हीउ हिकिड़ो एकेडमिक लेक्चर आहे, माना जीअं पाण स्कूलनि ऐं कॉलेजनि में यूनिवर्सिटियुनि में पढ़ंदा आहियूं एज़ ए एकेडमी ॾाके बॾाके शयुनि खे अॻिते वधंदा आहियूं, ईअं पाण अॼु उन शइ खे पाण ईअं सम्झंदासीं। अलाए ॿी शीट लॻा, हाणे हिकिड़ो दोस्त हुजे जेको शीट लॻाइण वारो हुजे, इहे त कढी ॾियनि न, इहो रसो कढ, हीअ शीट नंबर ॾिस कहिड़ो आहे। हाणे 3 नंबर लॻा, अया तूं वे हिते पासे में वे, एतिरो नंबर लॻाई। बस हिन में चवे थो त सभ खां पहिरीं मार्क्स जे समाज पर रहियो पिए, उन समाज खे उन सम्झणु शुरू कयो। उन समाज खे उन सम्झणु छो शुरू कयो? इन करे सम्झणु शुरू कयो त जीअं समाज खे असीं तब्दील करे सघूं। पहिरीं सम्झूं, सोचूं ऐं पोइ वरी असां हुनखे तब्दील करे छॾियूं। मार्क्स मौजूदा समाज में, उहो मार्क्स जेको मौजूदा समाज हो उहो सरमाएदारी समाज हो, यानी कि प्रेज़ेंट समाज जेको हो उहो सरमाएदारी समाज हो। मार्क्स सरमाएदारी समाज खे सम्झंदे हुनखे इहो महसूसु थियो त जीअं त हीअ सरमाएदारी समाज आहे, पर पोयां जेके 2 समाज ॿिया गुज़रिया आहिनि, यानी कि जागीरदारी समाज, जागीरदारी खां पोइ ग़ुलामदारी समाज, उन्हनि जी पोज़ीशन छा रही आहे त पोइ मार्क्स वञी सरमाएदारी खां पोइ वरी उन जागीरदारी समाज खे यानी कि फ्यूडलिज़म खे सम्झण जी कोशिशि कई ऐं उनखां वरी पोइ ग़ुलामदारी समाज खे सम्झण जी कोशिशि कई। इन में मार्क्स ॾिठो त हिकिड़ो पैटर्न ठहे थो, यानी कि हिकिड़ो समाज, पोइ वरी ॿियो समाज, पोइ वरी टियों समाज, इहो हिकिड़ो तरतीबवार हिकिड़ो पैटर्न ठहे थो। मार्क्स चयो त इहो जेको पैटर्न आहे इहो यकीनन इहो पैटर्न कंहिं न कंहिं समाजी कानून जे तहत ठहियो हूंदो, कंहिं न कंहिं समाजी कानून जे तहत ठहियो हूंदो। छाकाणि त काइनात जे अंदरि जेका नेचुरल साइंस आहे उन जा पंहिंजा हिकिड़ा कानून आहिनि, फिज़िक्स जा हिकिड़ा पंहिंजा लॉस आहिनि, फिज़िक्स जा पंहिंजा कानून आहिनि। मिसाल, हीअ धरती आहे जेका सिज खे फिरे थी ऐं असां हिन धरती ते बीह करे का बि शइ मथे उछलाईंदासीं त उहा फ़ौरन हेठि अची वेंदी। छाजे करे हेठि अची त उन में ग्रेविटी आहे, उन में कशिश आहे, यानी कि इहो कानून मौजूदु आहे त धरती शयुनि खे पाण ॾांहुं छिके थी। इहो हिकिड़ो कानून आहे फिज़िक्स जो। ईअं मार्क्स समाजनि जे अंदरि समाज खे तब्दील थियण जे लाइ उन ॻोल्हण जी कोशिशि कई त समाज कीअं तब्दील थो थिए। मिसाल, ग़ुलामदारी समाज हो, उहो 1000 साल रहियो ऐं पोइ उहो कहिड़े कानून तहत उहो तब्दील थी वियो। हिन उहो कानून ॻोल्हण जी कोशिशि कई। जीअं न्यूटन ग्रेविटी जो कानून ॻोल्हे लथो, न्यूटन ग्रेविटी जो कानून ॻोल्हे थो, ईअं ॿियनि शास्त्रनि मुख़्तलिफ़ कानून ॻोल्हे लथा नेचुरल साइंस जा। अहिड़ी तरह सां हिन चयो त आऊं बि उहे समाज जा कानून ॻोल्हियां त कहिड़ी तरह हीउ समाज तब्दील थो थिए। इन खां पोइ वरी जागीरदारी समाज आयो, जागीरदारी समाज खां पोइ वरी सरमाएदारी समाज आयो। अहिड़ी तरह समाज जी तब्दीली ऐं तरक़ी जा हिननि कानून ॻोल्हण जी कोशिशि कई, जंहिंजे आधार ते हिन चयो त जॾहिं 2-3 समाज थी चुका आहिनि, यानी कि ग़ुलामदारी, जागीरदारी, सरमाएदारी, हिन सम्झो त इन खां पोइ बि हिकिड़ो ॿियो समाज ईंदो जेको हीअ असां गोल ॾिनो आहे ऐं सवालिया निशान ॾिनो आहे। मार्क्स चवे थो त जॾहिं ग़ुलामदारी ही, उन खां पोइ जागीरदारी थी, पोइ वरी सरमाएदारी थी, त यकीनन सरमाएदारी खां पोइ हिकिड़ो ॿियो समाज अचिणो आहे, पर उन जा लाज़ ऐं कानून पाण खे ॻोल्हणा आहिनि। साईं शीट खण। मार्क्स खे ख़बर पई त समाज छा, या तो हिनखे ठीकु कर, तो ग़लति लॻाए छॾ। समाज खे तब्दील कंदड़ को कानून मौजूदु आहे। सरमाएदारी खां पोइ को ॿियो समाज उहो अचिणो आहे। हाणे उन जे लाइ मार्क्स हिकिड़ी थ्योरी ॾिनी जंहिंखे चइबो आहे मार्क्सिस्ट थ्योरी ऑफ हिस्ट्री।
मार्क्स इन समाज के तब्दीली जी हिकिड़ी थ्योरी ॾिनी, उनखे चइबो आहे मार्क्सिस्ट थ्योरी ऑफ हिस्ट्री, मार्क्स जी तारीख़ बाबति हिकिड़ी थ्योरी, जंहिंमें हू चवे थो त हिकिड़ी जदलियाती मादियत अचे थी। जदलियाती मादियत नाले हिकिड़ी थ्योरी पेश कई, जॾहिं त जदलियात यानी कि डायलेक्टिक्स उहा अॻे ई मौजूदु हुई। डायलेक्टिक्स जी जेका मौजूदगी हुई उहा हेगल जे ज़माने खां पे आई, पर उनखां बि अॻे यूनान खां पे उहा आई पई। पर हेगल उनखे चयो त शयुनि जे अंदरि हिकिड़ो टकराव थिए थो, उन टकराव जे नतीजे में शयूं तब्दील थियनि थियूं। यानी कि जदलियात जो लफ़्ज़ जी माना ई आहे टकर, तज़ाद, वेड़। इन्हनि तज़ाद ऐं वेड़ जे करे शयुनि में तब्दीली अचे थी, इहो चए थो हेगल। मार्क्स वरी उन में इज़ाफ़ो कयो मटीरियल जो, त मार्क्स चयो त शयूं ठहियल आहिनि मटीरियल जूं, यानी कि मादे जूं ठहियल आहिनि, इन करे मादे जे ठहियल शयुनि जे अंदरि टकराव थिए थो। हेगल जो ख़्यालु हो त जेको डायलेक्ट आहे उहो ख़्यालनि जो पाण में टकराव थिए थो। असांजा ख़्याल आहिनि, उन्हनि ख़्यालनि जे टकराव जे नतीजे में शयूं ठहनि थियूं। हेगल जो ख़्यालु हो त हीअ जेके बि शयूं असीं ॾिसूं था इहो असांजो ख़्यालु आहे। असां इहो ख़्यालु कयो थी पखो हले पियो, पखो आहे, पखो हले पियो, मुंहिंजो ख़्यालु आहे। हक़ीक़त इहा न आहे, पर इहो मुंहिंजो ख़्यालु आहे। इहो हेगल जो फ़लसफ़ो। पर मार्क्स चयो त न, मार्क्स चयो त हेगल जो जेको फ़लसफ़ो ऊंधो थियल हो, मूं उनखे वरी सिधो कयो आहे। ऊंधो इहो थियल हो त हेगल चयो त आउं सोचां थो त पखो हले पियो, मुंहिंजे सोच जे नतीजे में ई पखो हले पियो। मार्क्स चयो त न, इहो पखो हिकिड़ो मटीरियल आहे, हिकिड़ो मादो आहे, हिकिड़ी मादी शइ आहे। उहा मादी शइ कंहिं कानून जे तहत हले थी, इन करे डायलेक्टिकल मटीरियलिज़म हुनखे हुन नालो ॾिनो। हेगल जो छा हो, सिर्फ़ु डायलेक्टिक्स हो, हिन वरी हुनखे डायलेक्टिकल मटीरियलिज़म जो नालो ॾिनो। हाणे डायलेक्टिकल मटीरियलिज़म मां वरी हिस्टोरिकल मटीरियलिज़म ठहे थो। हुन वरी हिस्टोरिकल मटीरियलिज़म जो हिकिड़ो कॉन्सेप्ट ॾिनो, हिस्टोरिकल कॉन्सेप्ट ऑफ हिस्ट्री ॾिनो, तारीख़ जो हिकिड़ो माना कॉन्सेप्ट ॾिनो, तारीख़ जो हिकिड़ो तसवुरु ॾिनो। इहा मार्क्स त हेसी ताईं पाण जेको ॻाल्हि सम्झी आयासीं त स्लेव सोसाइटी, ग़ुलामदारी समाज, जागीरदारी समाज, कैपिटलिज़म, उनखां पोइ चोथों समाज अचिणो आहे। उन समाज जे लाइ हिकिड़ा कानून मौजूदु आहिनि, उन जे लाइ मार्क्स थ्योरी ऑफ हिस्ट्री ॾिनी। उहा थ्योरी ऑफ हिस्ट्री जो हिसो आहे जदलियाती मादियत, पोइ वरी तारीख़ी मादियत, इहे उन जा हिसा आहिनि। हाणे पाण वरी इनखे अॻिते सम्झण जी कोशिशि कंदा कमु कयो। हाणे हिते अचे थो त डायलेक्टिकल मटीरियलिज़म, जदलियाती मादियत छा आहे। हिकिड़ी जदलियाती मादियत हेगल जी नज़र में आहे, हेगल जे फ़लसफ़े मुताबिक़ आहे। ॿी जदलियाती मादियत मार्क्स जे नज़र जे मुताबिक़ आहे। त जदलियाती मादियत हेगल जी नुक़्ते नगार खां हिन में चए थो त पहिरीं जदलियात आहे छा, पोइ वरी मादियत ख़ुदि छा आहे। जदलियात पाण इहो सम्झी आयासीं, जदल माना टकर, तज़ाद, शयुनि जे अंदरि वेड़ ऐं टकर मौजूदु आहे। काइनात में जेके बि शयूं मौजूदु आहिनि, जेके बि शयूं असीं ॾिसूं था, उन्हनि जे अंदरि हिकिड़ो टकर आहे, हिकिड़ी वेड़ आहे, हिकिड़ो तज़ाद आहे, जंहिंजे नतीजे में शयूं तब्दील थियनि थियूं ऐं हिकिड़ी तब्दीली अचे थी। मादियत छा आहे। मादियत मार्क्स चए थो त मादे मथां निकितल आहे, मैटर मथां निकितल आहे। उन में जो चवणु आहे त हीअ जेका दुनिया आहे उहा मादे जी ठहियलु आहे, मादे मंझां तरक़ी करे हिन जाइ ते पहुच, मादे जी ठहियलु आहे। पोइ हीअ जेके शयूं असीं ॾिसूं था इहे मादे जा मुख़्तलिफ़ लकाव आहिनि। मिसाल हीउ कमिरो आहे, हू निम आहे, अॻियां उहो जबल बीठो हूंदो, वरी ॿियूं शयूं बीठल हूंदियूं, दरिया हूंदा। इहे छा आहिनि, इहे सभु मादे जा हिकिड़ा लकाव आहिनि, हिकिड़ा फिनामिना आहिनि मादे जा। इन खां पहिरीं फिलासफ़रनि जा हिकिड़ा ॿ वॾा ग्रुप पैदा थिया। हिकिड़नि जो ख़्यालु हो त हिकिड़े ग्रुप जो चवणु हो त जेको आइडिया आहे, जेको ख़्यालु आहे, उहो जेको आहे उहो अवल आहे। सभ खां पहिरीं हिकिड़ो ख़्यालु पैदा थियो ऐं उहो अवल आहे। उनखां पोइ वरी ॿियनि चयो त न, मादो अवल आहे। हाणे
मैटर ऐं आइडिया यानी कि ख़्याल ऐं मादो। हिकिड़नि चयो त ख़्याल पहिरियां, ॿियनि चयो त न मादो पहिरियां। इन ते वॾियूं लड़ायूं हलियूं, वॾा बहस हलिया त केरु सही आहे केरु ग़लति आहे। बहरहाल हिकिड़े गुरू जो ख़्यालु हो त ख़्याल पहिरीं आहे, उनखे चइबो आहे ख़्याल परस्त फ़िलसूफ़, जेके चवनि था त ख़्याल पहिरीं आहे। ख़्याल माना त का हिकिड़ी कुवत आहे जेका असांखे नज़र कान थी अचे। उन हिकिड़ो सोचो ऐं उनजे सोचण सां ई दुनिया ठही पई, उहो उनजो ख़्यालु हो। हीअ जेका दुनिया ठही आहे उहा हिकिड़ी का सुपर ताक़त आहे। उन हिकिड़ो पंहिंजो ख़्यालु कयो, उन ख़्याल जी नज़र में दुनिया ठही पई। इहे चवनि था ख़्याल परस्त फ़िलसूफ़। अच्छा, ॿियो जेको ग्रुप आहे उहो चवनि था न मादो पहिरीं आहे। मादो दुनिया में पैदा थियो, उनखे कंहिं बि पैदा न कयो। जीअं उन ख़्यालु पैदा कयो, ख़्यालु पैदा कंदड़ का हस्ती हुई, हिन चयो त मादो पैदा कोन थियो, मादो पैदा पाण ई थियो। ऐं मादे जे नतीजे में पोइ ही सभई शयूं ठहियूं। मादो ख़ुदि अहिड़ी शइ आहे जिन खे असीं ॾिसी सघूं था, छुही सघूं था, हथ लाहे सघूं था, परखी सघूं था, इहे सभु करे सघूं था। इहे मादे जूं ख़ासियतूं आहिनि। मादो वज़न बि रखे थो, जाइ बि वलारे थो, इहे सभु शयूं जेके आहिनि उहे मादे जूं ख़ासियतूं आहिनि। इहा ॻाल्हि कई जेके मादे परस्त जेके फ़लसफ़ी हुआ उन्हनि इहा ॻाल्हि कई। हाणे जेके ख़्याल परस्त फ़लसफ़ी आहिनि उहे चवनि था त ख़्याल हक़ीक़ी आहे, ख़्याल अवल आहे ऐं ख़्याल हक़ीक़ी आहे। हीअ दुनिया ख़्यालनि जो अक्स आहे। हीअ जेका दुनिया ठही आहे, हीअ जेका दुनिया असीं ॾिसूं था पंहिंजे अखियुनि सां, इहो दरअसल उन ख़्याल जो हिकिड़ो अक्स आहे। इहे चवनि था ख़्याल परस्त फ़िलसूफ़। पहिरीं ख़्याल वजूद में आयो ऐं पोइ दुनिया ठही, उन खे चइबो आहे ख़्याल परस्त फ़िलसूफ़। इन ख़्याल परस्त फ़िलसूफ़नि जी वेझराई वारी तारीख़ में उनजो जेको अॻुवाण हो उहो हैगल हो। त हैगल इन ख़्याल परस्त फ़िलसूफ़नि जो वेझराई वारी तारीख़ में उहो उनजो अॻुवाण रहियो आहे। ठीकु आहे, हीअ ॻाल्हि पाण सम्झी वियासीं त ख़्याल अवल ऐं ख़्याल खां पोइ दुनिया ठही। इहे चवनि था ख़्याल परस्त फ़िलसूफ़ ऐं इन जो अॻुवाण आहे हैगल। हलो साईं। हाणे ॿियो तसवुरु आहे, ॿियो ग्रुप जेको आहे उहो आहे मादे परस्त या मादीवाद, यानी कि मटीरियलिज़म वारा, जेके चवनि था त मादो अवल आहे। उहे छा था चवनि? उहे चवनि था त मादो अवल ऐं हक़ीक़ी आहे, मादो पहिरीं आहे ऐं उहो वरी हक़ीक़ी आहे। ख़्याल सानवी आहे ऐं दुनिया जो अक्स आहे। पहिरीं मादो ठहियो, मादे जे नतीजे में हिकिड़ो ख़्यालु ठहियो ऐं हीउ जेको ख़्यालु आहे उहो उन मादे जो अक्स आहे, हक़ीक़ी मादो आहे। जागीरदारी ग़ुलामदारी समाज माण्हुनि जा ख़्याल ऐं सोचूं हिकु जहिड़ियूं हुयूं। चवे थो त जॾहिं मुख़्तलिफ़ समाज अचनि था त जागीरदारी समाज उन में माण्हू रहिया, उन जी सोचूं सभु हिकु जहिड़ियूं हुयूं, उनजो पंहिंजो सोचण जो अंदाज़ हिकिड़ो पंहिंजो हूंदो। छाकाणि त उहा जागीरदारी समाज यानी कि मटीरियल कंडीशन आहे। उनजी कंडीशन कहिड़ी आहे? मटीरियल कंडीशन आहे, जंहिं तहत माण्हुनि जूं सोचूं सभु हिकु जहिड़ियूं आहिनि। ग़ुलामदारी समाज, पोइ वरी जागीरदारी समाज, उनजे सोचनि में फ़र्क़ु आहे। जेके ग़ुलामदारी समाज में रहंदड़ माण्हू हुआ उनजे सोचनि में ऐं जेके जागीरदारी समाज में माण्हू रहंदड़ हुआ उनजे सोचनि में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे, थोरो घणो उनमें वॾो फ़र्क़ु आहे। सरमाएदारी समाज में माण्हुनि जी सोच सम्झ ऐं ख़्याल मादी हालतुनि जे करे अॻूणनि समाजनि खां मुख़्तलिफ़ आहे। सरमाएदारी समाज जी हालतूं तब्दील थी वियूं, यानी कि मटीरियल कंडीशन्स तब्दील थी वियूं। मटीरियल कंडीशन्स जे तब्दील थियण जे करे माण्हुनि जा ख़्याल तब्दील थी विया। उहे ख़्याल जेके जागीरदारी में हुआ, जेका ग़ुलामदारी में हुआ, उहे ख़्याल तब्दील थी हुन में अची वञे। मिसाल, सरमाएदारी समाज जो माण्हू शहरनि में रहे थो, उहो साइंस खे सम्झे थो, उहो ॿियनि इलाही शयुनि खे सम्झे थो,
पर जो जागीरदारी समाज में जो माण्हू हो, जो जागीरदारी समाज में जो माण्हू हो, वो इन साइंस के कोन पे सम्झो। मिसाल अॼु सरमाएदारी समाज में असीं वेठा आहियूं, ही मोबाइल फ़ोन पाण वटि। ग़ुलामदारी समाज में उन माण्हू खे ॾेखारिजे ही मोबाइल, ही लोह जो हिकिड़ो टुकड़ो आहे, इन टुकड़े ज़रिए तव्हां हिक ॿिए सां ॻाल्हाए सघो था, त उहो हैरान थी वेंदा त इहो कीअं थो थी सघे, लोह जो टुकड़ो ईअं। बाबा न न, इहा ॻाल्हि ग़लति आहे, कूड़ी आहे, एतबार जोगी न आहे। उन छाकाणि त उनजा ख़्याल उन लेवल जा हुआ। समाज अहिड़े क़िस्म जो हो। हाणे समाज वरी जागीरदारी आयो, जागीरदारी खां पहिरीं वरी सरमाएदारी आयो। सरमाएदारी समाज जॾहिं आयो त उहो सरमाएदारी समाज जे अंदरि कंहिं माण्हू खे चवंदासीं त बाबा ही मोबाइल आहे, हिन मोबाइल ज़रिए तूं पंहिंजे अमेरिका में वेठल दोस्त मिट माइट सां ॻाल्हाए सघींदो। हू चवंदो हा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। यानी कि समाज जी कंडीशन्स जे करे माण्हुनि जे ख़्यालनि में तब्दीली अची वई। ठीकु आहे। त हीउ जेको मादो अवल ऐं हक़ीक़ी आहे, ख़्याल सानवी ऐं मादे जो अक्स आहे। पहिरें ई मादो वजूद में आयो, पोइ उनजो ख़्याल पैदा थियो। मादे खे ॾिसी ऐं छुई सघिजे थो। हेसि पाण अचूं, कंहिं किताब में लिखियलु हो, कंहिं मादेवाद माण्हू चयो त पहिरीं मादो ठहियो, पोइ माण्हू ठहियो, माण्हू जे अंदरि में मग़ज़ ठहियो, मग़ज़ जे अंदरि में दिमाग़ ठहियो, दिमाग़ सोचणु शुरू कयो, दिमाग़ जे सोचनि में उनमें ख़्याल पैदा थियो। मादो, माण्हू, दिमाग़ ठहियो ऐं पोइ वरी उनजे अंदरि हिकिड़ो ख़्याल पैदा थियो। उनजो चवणु आहे त पाण ॾिसूं था त हिकिड़ो ख़्यालु आहे त हिन काइनात खे हलाइण वारो को ख़ुदा आहे, को गाड आहे, को भॻवानु आहे, को ॿियो को आहे। हू चवे थो त इहो असांजो ख़्यालु आहे, मादे मां पैदा थियल हिकिड़ो ख़्यालु आहे, जेको चवे थो त इहे जेके सुपर हस्तियूं आहिनि इनखे असांजे दिमाग़ पैदा कयो आहे, असांजे दिमाग़ उन्हनि खे पैदा कयो आहे। इन्हनि सुपर हस्तियुनि असांखे पैदा न कयो आहे, पर असांजे दिमाग़ उनखे पैदा कयो आहे। असांजे दिमाग़ में उहो ख़्यालु पैदा थियो, इन करे उहे सुपर हस्तियूं थी वियूं। इहो वरी इन मादेवाद माण्हुनि जो इहो ख़्यालु हो। ठीकु आहे। हिन सॼे ग्रुप जो अॻवान जेको आहे उहो कार्ल मार्क्स आहे। यानी कि मादेवाद ग्रुप जो जेको अॻवान आहे उहो कार्ल मार्क्स आहे। हाणे थुलियल खे मादे परस्त, मादीवाद चवनि था। मादो पहिरीं आहे, मादो हक़ीक़ी आहे, मादे मंझां ख़्याल थियनि था ऐं इन जो अॻवान कार्ल मार्क्स आहे। अच्छा, गिलास कर न पानी कढी दर। हाणे पाण अचूं था ख़ुदि डायलेक्टिक्स छा आहे, जदलियात छा आहे। जदलियात हिकु अहिड़ी थ्योरी आहे जेका सम्झाए थी त समाज जे अंदरि तब्दीली कीअं अचे थी। यानी कि डायलेक्टिक्स छा आहे, हिकु अहिड़ी थ्योरी जेका असांखे सम्झाए थी त समाज जे अंदरि तब्दीली कीअं थी अचे। समाज जे अंदरि ईंदड़ तब्दीलियुनि खे सम्झाईंदड़ थ्योरी, उन थ्योरी खे चइबो जदलियात। बस अची वियो, ठीकु आहे। जदलियात चवे थी त शयुनि जे अंदरि, समाजनि जे अंदरि वेढ़ ऐं टकर, नतीजे में तरक़ी ऐं तब्दीली अचे थी। हिकु अहिड़ी थ्योरी जेका सम्झाए थी त समाज जे अंदरि तब्दीली कीअं आई, ऐं ख़ुदि उहा जेका थ्योरी आहे उहा चवे थी त शयुनि जे अंदरि वेढ़ आहे, टकर आहे, जदल आहे, उन जे नतीजे में तब्दीली अचे थी। हैकल हिकिड़ो सिस्टमेटिक वे सां हिकिड़ी शइ पेश कई। उन में चवे थो त हिकिड़ो थीसिस आहे। हाणे हिन जो को सिंधी में पाण तर्जुमो कोन पिया करे सघूं। थीसिस, हाणे थीसिस में उहो हिकिड़ो स्टेज 1 आहे, स्टेज ए थीसिस। उन थीसिस में सम कंट्राडक्शन्स आहिनि, कुझु पाण में टकराव आहिनि, उहो थीसिस आहे। उहो थीसिस अॻिते हली इन टकराव जेके पाण में थियनि था
उहो अॻिते हली उहो तब्दील थिए थो, उन में वरी रिएक्शन अचे थो। उन जेको रिएक्शन थिए थो उनखे चइबो आहे एंटीथीसिस। शइ जे अंदरि टकराव थियो, टकराव अॻिते हली उन में रिएक्शन पैदा थियो, रिएक्शन इहो आहे चए थो त हीउ एंटीथीसिस आहे। ठीकु आहे, हाणे थीसिस खां पोइ एंटीथीसिस, इहे ॿई जॾहिं पाण में टकराइजनि था त पोइ वरी हिकिड़ो सेंथेसिस ठहे थो, हिनखे चइबो आहे सेंथेसिस। हाणे इहे टर्म्स आहिनि फिलासफ़ी जा, उहो उनमें सिंधी में उनजो तर्जुमो शायदि मुश्किल आहे। त जेको सेंथेसिस आहे दरअसल उन वेड़ जे नतीजे में जेका तरक़ी थी, जेको फ़ाइदो थियो, उहा आहे सेंथेसिस। ईअं हाणे हीउ सेंथेसिस थी वियो, हाणे इहो सेंथेसिस तब्दील थी वरी थीसिस थी वियो, वरी थीसिस पाण में वेड़ करे एंटीथीसिस थी वियो, एंटीथीसिस ऐं थीसिस पाण में टकराव करे वरी थीसिस थी वियो, सॉरी सेंथेसिस थी वियो। ईअं चए थो त हेगल ईअं चए थो त हीउ सिलसिलो हलंदे हलंदे इहो रिपीट पियो थिए, हलंदे हलंदे माण्हू अल्टीमेट ट्रुथ, हक़ीक़ी सचाई ते पहुचे थो। इहा ॻाल्हि आहे हेगल जी। अब चलो हाणे अॻिते पाण ॾिसंदासीं त मार्क्स इन जे बारे में छा थो चए। हीउ पाण सम्झो थीसिस स्टेज 1, एंटीथीसिस स्टेज B, इहे ॿई पाण में टकरजनि था। स्टेज C अचे थी, उहा सेंथेसिस आहे ऐं उन में तरक़ी थिए थी उन वेड़ जे नतीजे में। हाणे हेगल तरफ़ां डायलैक्टिक्स जो इस्तेमालु जो करे थो, उनमें चए थो त डायलैक्टिकल आइडियलिज़म थ्योरी ऑफ हेगल, हेगल जी ख़्याल परस्त थ्योरी। उनमें चए थो त हर स्टेज ते ही जेके 2-3 स्टेज आहिनि, ABC स्टेज आहिनि, इन स्टेज ते आइडियाज़ पाण में टकरजनि था। आइडियाज़ जेके आहिनि, ख़्याल आहिनि, उहे उन्हनि जो पाण में टकराव थिए थो। मैटर पाण में टकराव न पियो करे, ख़्याल पाण में टकराव पियो करे। इनखे चवंदो ख़्यालनि जे टकराव जे करे समाज तरक़ी करे थो। इहा ॻाल्हि हेगल करे थो। इहा साॻी ॻाल्हि स्टेज 1 थीसिस ख़्याल, एंटीथीसिस स्टेज B ख़्याल, सेंथेसिस स्टेज C ख़्याल। इहो चए थो हेगल। मार्क्स चवे थो, मार्क्स हेगल खां हीउ ख़्याल अख़ज़ कयो। दरअसल हेगल जीतो उनखां वॾो हो ऐं वॾी जमात जो हो, उन इहो ख़्याल पेश कयो त मार्क्स उहो ख़्याल अख़ज़ कयो, यानी कि उन डायलैक्टिक्स खे पाण उहो खयईं, उहा शइ तां खयईं, अख़ज़ कयो। मार्क्स चयो त समाज जी तरक़ी ख़्यालनि जी वेड़ या टकर जे करे नथी थी। हेगल चयो त समाज में जेका तरक़ी थिए थी उहा ख़्यालनि जी वेड़ ऐं टकर जे करे थिए थी, ख़्यालनि जी वेड़। मार्क्स चवे थो त जेका तरक़ी थिए थी समाज जे अंदरि, उहा ख़्यालनि जी वेड़ जे करे नथी थिए। हिन नफ़ी कई आहे उन ॻाल्हि जी। पोइ छा थो थिए? समाज जी तरक़ी क्लास या तबक़नि जे विच में वेड़ जे करे थिए थी। समाज में जेका तरक़ी थिए थी, हेगल मुताबिक़ ख़्यालनि जे करे तरक़ी थिए थी। मार्क्स चवे थो त ख़्यालनि जे करे न, पर क्लास जेके आहिनि, तबक़ा जेके आहिनि, उन तबक़नि जे टकर जे नतीजे में तरक़ी थिए थी। इहा ॻाल्हि मार्क्स कई, यानी कि हुनखे उल्टो करे बीहारी, हुन ॻाल्हि खे उल्टो करे छॾी त तबक़नि जो जेको बुनियादु आहे, हाणे जेको तबक़ा ठहनि था, तबक़ा पाण में विढ़नि था, पर इहे तबक़ा आहिनि छा? तबक़नि जो बुनियादु कहिड़ो आहे? चए थो त उहो तबक़नि जो बुनियादु इकनॉमिक्स आहे, इक़्तिसादियात आहे। उनजो बुनियादु इक़्तिसादियात आहे। इक़्तिसादियात माना मैटर आहे, वरी बि मादो आहे। बुनियादु वरी कहिड़ा? मादो आहे। त मार्क्स जो चवणु आहे त मादो तारीख़ जी इंजण आहे। मादो जेको आहे उहो तारीख़ जी इंजण आहे। जॾहिं त हेगल चवे थो त आइडिया आर इंजन ऑफ हिस्ट्री, ख़्याल जेको आहे उहो तारीख़ जी इंजण आहे। हाणे फ़र्क़ु ॿ सम्झासीं। हेगल चवे थो ख़्याल तारीख़ जी इंजण आहे, मार्क्स चवे थो न, जेको मादो आहे उहो तारीख़ जी इंजण आहे। ठीकु, हाणे पाण अचूं था त इहे तबक़ा कीअं था ठहनि। चलो
तारीख़ मार्क्स की नज़र में, मार्क्स की नज़र में तारीख़ आहे छा? मार्क्स चवे थो त तारीख़ इंसानी पोरे ऐं जिदोजहद जी बि कहाणी आहे। हीअ बादशाहनि जी तारीख़ूं या ॿियूं तारीख़ूं चयो कुझु न आहे। इहा दरअसल ॿिनि तबक़नि जे विच में पोरे ऐं जिदोजहद जी हिकिड़ी कहाणी आहे। इहे बादशाहनि जूं कहाणियूं न आहिनि, इहे उन्हनि जिदोजहद जे नतीजे में हिकिड़ियूं कहाणियूं ठहियूं आहिनि। तारीख़ ख़्याल, वेड़ ऐं टकर जी कहाणी आहे। तारीख़ जेका आहे उहा ख़्यालनि जी वेड़ ऐं टकर जी हिकिड़ी कहाणी आहे। तारीख़ तबक़नि जे विच में मफ़ादनि जे वेड़ में टकराव जो नालो आहे। ॿ तबक़ा आहिनि, उन जी वेड़ जे नतीजे में जेका कहाणी ठहे थी, उन जे नतीजे में उहो उन टकराव जे नाले खे तारीख़ थी। मिसाल अकबर जी तारीख़, औरंगज़ेब जी तारीख़, फलाणे जी तारीख़, इहे ज़रूरु कंहिंसां न कंहिंसां विड़िया हूंदा न, किथे न किथे हुन फुरलुट कई हूंदी न, त चए थो इन्हनि जी हिकिड़ी तारीख़ आहे। हुननि पंहिंजो पाण खे बचाइण जी वेड़ कई हूंदी, हुननि हुनखे फुरण जी वेड़ कई हूंदी। इहा जेका तारीख़ आहे उहा दरअसल हीअ आहे। दरअसल हू चए थो त स्ट्रगल ऑफ सर्वाइवल, ज़िंदह रहण जे लाइ वेड़ करणु। हिकिड़ो इंसान आहे, इंसान खे ज़िंदह रहणो आहे, ज़िंदह रहणो आहे त उनखे ज़िंदह रहण जे लाइ वेड़ करणी पवंदी। खाधे जे लाइ वेड़ करणी पवंदी, कपिड़े लाइ वेड़ करणी पवंदी, घर ठाहिण लाइ वेड़ करणी पवंदी। उहा वेड़ करणी पवंदी। जेकॾहिं वेड़ न कंदो त उनखे कुझु न मिलंदो, न मिलंदो त ज़िंदह न रहंदो। त ज़िंदह रहण जी हिकिड़ी वेड़ आहे। उहा वेड़ इंसान शुरू में कंहिंसां कई? फितरत सां कई, नेचर सां कई। यानी कि खाधे जे लाइ उनखे वणनि ते चढ़णो पइजी वियो, खाधे जे लाइ उन्हनि खे शींहनि सां विढ़णो पइजी वियो, बगड़नि सां विढ़णो पइजी वियो, सभिनी सां उनखे विढ़णो पइजी वियो। उतां इहो खाधो खणी पाण खाइणु लॻो। जेकॾहिं उहे न पियो करे सघे त उहो माण्हू ज़िंदह न पियो रहे। त चवण जो मतिलबु त ज़िंदह रहण जे लाइ सभ खां पहिरीं वेड़ जेका आहे उहा इंसान फितरत सां कई आहे। ठीकु, पोइ उहा वेड़ वरी जॾहिं उहो स्टेज गुज़री वियो त पोइ वरी हिक ॿिए जे ख़िलाफ़ु वेड़ कई आहे। खाधो घटि हो, माण्हू झंगलनि में रहंदा हुआ, खाधो घटिजी वियो हुयो, पोइ वरी माण्हू हिक ॿिए जे टपण ते वञी कब्ज़ा कंदा हुआ, हिक ॿिए खे मारे छॾींदा हुआ, वञी उन जा टपड़ फुरे ईंदा हुआ, वञी उहे जानवर फुरे छॾींदा हुआ, जानवर फुरी कुई छॾींदा हुआ, खाईंदा हुआ। यानी कि हिक ॿिए सां उन्हनि जी पाण में हिकिड़ी वेड़ रही आहे। त अहिड़ी तरह वन क्लास अगेंस्ट अदर, हिकु तबिको ॿिए तबिके जे ख़िलाफ़ु विढ़णु शुरू थी वियो। इहा थी तबिकनि जे विच में वेड़। तंहिं चलो इहो आहे तारीख़ जो, मार्क्स जी नज़र में तारीख़ छा चए थो। ठीकु आहे, पाण खे रिपीट कोन था करियूं, टाइम बचायूं था। मार्क्स चए थो त तारीख़ सभिनी समाजनि जे अंदरि तबिकाती वेड़ जो नालो आहे। तारीख़ दरअसल तबिकाती वेड़ जो नालो। सभिनी समाजनि जे अंदरि ॿ मुख़ालिफ़ तबिका पंहिंजे मुआशी मफ़ादनि ऐं वसीलनि खे हासिलु करण जे लाइ उन्हनि जे विच में थींदड़ वेड़ खे तारीख़ चइबो। इहा पाण पहिरीं सिखियासीं। हाणे मुख़्तलिफ़ समाज आहिनि। हाणे हू समाजनि ते हिस्ट्री रिसर्च कई त उन मां हिननि खे ही शयूं मिलियूं। मिसाल ग़ुलामदारी समाज, स्लेव सोसाइटी, ग़ुलामदारी समाज। ग़ुलामदारी समाज में हू ॾिठो त हिकिड़ा आका आहिनि ऐं ॿिया ग़ुलाम आहिनि। सॼो वक़्तु जेसीं ताईं ग़ुलामदारी समाज रहियो त इहे ॿ तबिका रहिया, आका ऐं ग़ुलाम, आका ऐं ग़ुलाम। ठीकु, वरी जॾहिं इहो समाज तब्दील थी जागीरदारी समाज में आयो त पोइ वरी उते ॿिनि शयुनि जो पाण में टकर थियो। उहो टकर थियो जागीरदार यानी कि लाड जे विच में ऐं ज़मीन पोखींदड़ जे विच में। जेके ज़मीन पोखीनि पिया ॿिया जागीरदार हुआ ऐं ॿिया वरी हारी हुआ जेके ज़मीन पोखीनि पिया। ईअं खणी पाण चऊं त जागीरदारनि जो ऐं हारियुनि जो पाण में टकराव थियो। हावी केरु रहिया? हावी जागीरदार रहिया। हिननि जो पाण में हिते टकराव थियो। हाणे समाज तब्दील थी वरी कैपिटलिस्ट सोसाइटी में अची वियो, सरमाएदारी समाज में अची वियो। त सरमाएदारी समाज में हिकिड़े पासे सरमाएदार ऐं ॿिए पासे वरी मज़दूर, टकर ॿ तबिका पैदा थिया, सरमाएदार ऐं मज़दूर। इन्हनि जे विच में पाण में टकर पैदा थियो। मार्क्स चवे थो त हर समाज में तबिकाती वेड़ जे पुठियां इकनॉमिक्स आहे, मईशत आहे। हिते वेड़ छाजी पई थिए?
मुआशत जे विच में वेड़ थी, वसीलनि जे विच में वेड़ आहे। हिन जाइ ते बि जागीरदारी में बि ही रूप तब्दील थिया आहिनि, नाला तब्दील थिया आहिनि, पर वेड़ छा थिया, इकनॉमिक्स जे वेड़ आहे। ठीकु आहे। वरी हिते सरमाएदारी समाज में अचूं, नाला तब्दील थिया, ठीकु आहे, पर तबका जे विच में वेड़ जो सबबु छा थियो, मुआशत। त मुआशत जे करे ई वेड़ थी ऐं पोइ उन मुआशत जे वसीलनि ते जंहिंजो कब्ज़ो हुजे उहो पाण अॻिते हलूं था। हलो साईं, हाणे हीअ तकड़ियूं शयूं पाण करियूं था आहिनि, ही मुख़्तसिर बि आहिनि, तकड़ियूं बि आहिनि। दरअसल पाण पहिरें धक में सम्झी कोन सघंदासीं, हिन खे वरी इहे शयूं पढ़णियूं पवंदियूं, सम्झणियूं पवंदियूं, त पोइ पाण खे वधीक बहितर ॻाल्हि सम्झ में ईंदी। पर हिकिड़ी आउटलाइन तव्हांखे ॾियूं था। ओरिजिन ऑफ क्लासिस, तबकनि जो बुण बुनियाद, तबका ठहनि कीअं था, उनजो ओरिजिन छा आहे। पोइ जाइ ते पाण ॾिठो त टिनी समाजनि जे विच में इहे जेके तबका हुआ, नाला मुख़्तलिफ़ हुआ, पर वेड़ हुई इकनॉमिक्स ते। हाणे इहो चओ त तबका ठहनि कीअं था। तबकनि जो बुण बुनियाद, ओरिजिन ऑफ क्लासिस, इंसान पंहिंजो पाण खे ज़िंदा रखण लाइ कुझु बुनियादी कमु करे थो। उहो छा थो करे, खाधो गॾु करे थो, पाइण लाइ कपिड़ा ठाहे थो ऐं रहण लाइ अझो ठाहे थो। सभ खां पहिरीं इंसान जो जेको बुनियादी कमु आहे उहो खाधो, कपिड़ा, घर, रोटी, कपिड़ा, मकान। इहो जेको हुननि नारो ॾिनो बुटे, रोटी, कपिड़ा और मकान, इहो इंसान जो बुनियादी कमु आहे। इहो कमु हुनखे हर सूरत में मुकमल करिणो आहे, जे न त उहो ज़िंदा न रहंदो। हाणे इंसानी सरगर्मी, इंसान जी बुनियादी सरगर्मी कहिड़ी आहे, द बेसिक ह्यूमन एक्टिविटी छा आहे, बेसिक ह्यूमन एक्टिविटी आहे मादी शयूं पैदा करणु। इंसान जो पहिरियों बुनियादी कमु कहिड़ो आहे, मादी शयुनि खे पैदा करणु। मादी शयूं कहिड़ियूं, शुरूआत में खाधो, कपिड़ो, घर, इहे शुरूआती इहे मादी शयूं आहिनि। इन्हनि खे पैदा करणु, इन्हनि खे ॻोल्हणु, इन्हनि खे हथु करणु, इन्हनि खे तयारु करणु पंहिंजे लाइ, इहो इन्हनि जी जेका असां इंसान जी बुनियादी सरगर्मी आहे। ठीकु आहे। हाणे मादी शयूं पैदा करण में छा थींदो, मटीरियल प्रोडक्शन थींदी। मटीरियल प्रोडक्शन में कहिड़ियूं शयूं, खाधो, ॿी कहिड़ी शइ, कपिड़ा, टी कहिड़ी शइ, घर। इहे इंसान जूं बुनियादी सरगर्मियूं आहिनि जेके उनखे हर हालत में करणियूं आहिनि। न कंदो की न रहंदो। हलंदे हाणे मटीरियल प्रोडक्शन, शयूं ठाहिण, शयूं कीअं थियूं ठहनि। हाणे शयूं जेके आहिनि उहे आहिनि मटीरियल फोर्स ऑफ प्रोडक्शन, यानी कि पैदावारी ज़रिया। शयूं ठहंदियूं पैदावारी ज़रियनि जे करे। हाणे इहे लफ़्ज़ थोरा पाण खे सम्झणु खपनि, यादि रखणु खपनि। पैदावारी ज़रिया, उहे ज़रिया जंहिंजे ज़रिए पैदावार थिए उनखे चइबो पैदावारी ज़रिया, यानी कि मटीरियल फोर्स ऑफ प्रोडक्शन। हाणे उनमें कहिड़ियूं शयूं अचनि थियूं, उनमें कचो माल अचे थो, उनमें औज़ार अचनि था, टूल्स एंड इक्विपमेंट अचनि था, मशीनरी अचे थी, ज़मीन अचे थी, वग़ैरह वग़ैरह ॿियूं इलाही शयूं अचनि थियूं। हाणे इहे कचो माल, औज़ार, मशीनरी, फैक्ट्री, ज़मीन वग़ैरह वग़ैरह इहे सभु छा आहिनि, पैदावारी ज़रिया आहिनि, मटीरियल फोर्स ऑफ प्रोडक्शन। ठीकु आहे। हाणे जॾहिं इहे पैदावारी ज़रिया आहिनि त पोइ वरी पैदावारी तलकात ठहनि था। पैदावारी ज़रिया थी विया, पोइ वरी पैदावारी तलकात ठहनि था। पैदावारी तलकात कहिड़ा आहिनि, सोशल रिलेशन ऑफ प्रोडक्शन, यानी कि पैदावारी तलकात। चवे थो त इहे जेके पैदावारी ज़रिया आहिनि उहे यू ओन इट, छा इहे तव्हांजा पंहिंजा आहिनि या तव्हांजा पंहिंजा न आहिनि। जवाब ई ॿ आहिनि, या त तव्हांजा आहिनि या तव्हांजा न आहिनि। ठीकु। जेकॾहिं ही पैदावारी ज़रिया जंहिंजा बि आहिनि उनखे चइबो डोमिनेंट क्लास। जंहिं वटि पैदावारी ज़रिया आहिनि, पैदावारी ज़रियनि ते कंट्रोल करे थो, उनखे चइबो डोमिनेंट क्लास, यानी कि हाकुम तबको। ठीकु आहे।
वरी ॿिया अहिड़ा माण्हू आहिनि जिन वटि पैदावारी ज़रिया आहिनि कोन, पाण अकेलो आहे, त उनखे चइबो सब सर्वेंट क्लास या लेबर क्लास या मातहत क्लास। हाणे हिन मां पाण सम्झो त शयूं ठाहिण जे लाइ पैदावारी ज़रिया हुजणु खपनि। पैदावारी ज़रियनि में कचो माल, औज़ार, मशीनरी, ज़मीन वग़ैरह वग़ैरह। हाणे इन्हनि जा वरी पाण में रिश्ता आहिनि। उहो रिश्तो आहे पैदावारी तहलकात, या त इहे पैदावारी ज़रिया तव्हांजा आहिनि या पैदावारी ज़रिया तव्हांजा न आहिनि। जंहिं वटि बि इहे पैदावारी ज़रिया आहिनि उनखे चइबो डोमिनेंट क्लास, हाकिम तबिको। उनखे चइबो हाकिम तबिको, जंहिं वटि ज़मीन आहे, जंहिं वटि कारखाना आहिनि, जंहिं वटि हुकूमत आहे। इहे छा आहिनि? इहे सभु हाकिम तबिके आहिनि। बेज़मीन माण्हू, मज़दूर माण्हू हिन सिस्टम में हाकिम थी नथो सघे। यानी कि असेंबली में नथो वञी सघे, न को वज़ीर थिए थो, न को सदर थिए थो, उहो थी नथो सघे। ठीकु आहे। त हाणे चए थो त इहे मार्क्स, इहा सॼी ॻाल्हि मार्क्स पियो करे। मार्क्स चवे थो त पोइ हीअ जेके ॿ शयूं आहिनि, डोमिनेंट ऐं मातहत, इहे ॿ तबिका आहिनि। इहो तबिकनि जो बुनियादु आहे। तबिकनि जो बुनियादु कचो माल आहे। कचे माल जी मालिकी कंहिं वटि आहे, उन मंझां तबिका ठहनि था। ठीकु आहे, इहा ॻाल्हि सम्झ में आई। तबिका हीअं ठहिया, माल आहे, माल कोन्हे। हल रही। हाणे आहे मटीरियल प्रोडक्शन, शयूं ठाहिणु। हाणे शयूं ठाहिण जे लाइ हिकिड़ो आहे हाकिम तबिको, हुक्मरान क्लास, जंहिं वटि इहे पैदावारी ज़रिया मौजूदु आहिनि। ॿियो आहे महकूम तबिको, जंहिं वटि पैदावारी ज़रिया न आहिनि। त पोइ चए थो त हर सोसाइटी में, हर सोसाइटी जेके 3 सोसाइटियूं पाण पढ़ी आयासीं, ग़ुलामदारी, जागीरदारी, सरमाएदारी, इन्हनि टिनी सोसाइटियुनि में, यानी कि ग़ुलामदारी में, जागीरदारी में, सरमाएदारी में जेके इहो कानून लागू आहे, त इन्हनि में हाकिम क्लास आहे ऐं ॿियो महकूम क्लास आहे। टिनी में हाकिम क्लास ऐं महकूम, टिनी में ॻाल्हि साॻी आहे। अच्छा, हाणे हीउ जेको हाकिम क्लास आहे, इनखे मार्क्स चवे थो हैव्स। हैव्स माना मूं वटि आहे, मुंहिंजी शइ आहे। जेको महकूम क्लास आहे उनखे चवे थो हैव नॉट्स। मूं वटि कुझु न आहे, मूं वटि का शइ न, हैव नॉट्स। इहे मार्क्स जा लफ़्ज़ आहिनि, हैव एंड हैव नॉट्स। ठीकु आहे। हाणे हीउ चए थो त इन सूरत हाल में ऑलवेज़ हीउ जेको हाकिम क्लास आहे उनजो ही चवे थो ही बॉक्स त ऑलवेज़ लेस इन नंबर, ही सदाई अक़लियत में आहिनि। केरु? हाकिम क्लास वारा सदाई अक़लियत में आहिनि। इहा ॻाल्हि सही आहे। हाकिम क्लास थोरो ऐं सदाई अक़लियत में। भलो, हाणे वरी जेको महकूम क्लास आहे, इहो जेको महकूम क्लास आहे इहो सदाई अक्सरियत में आहे। ऑलवेज़ मोर इन नंबर, सदाई अक्सरियत में आहे। पोइ जेकॾहिं सदाई अक्सरियत में आहे त पोइ एतिरो यतीम ऐं लाचार छो आहे? ऐं हू अक़लियत में आहिनि। जेकॾहिं हू अक़लियत में आहिनि त पोइ हिननि जे मथां हुक्मरानी छो था कनि? उनजा कहिड़ा सबब आहिनि जे इहे हुक्मरानी कनि था? हाणे पाण वरी उन्हनि जे सबबनि ते ईंदासीं त असीं जेके घणा आहियूं उहे यतीम थिया वेठा आहियूं। असां वटि कुझु कोन्हे को, चंद माण्हू आहिनि जेके असांजे हुक्मरान आहिनि ऐं सजन खां वठी आहिनि। पर मार्क्स चवे थो त इहो छो आहे, छाजे करे आहे? अदा शीट लॻा। चवे थो त हाकिमियत करण जा 2 तरीक़ा आहिनि। अक्सरियत जे मथां हाकिमियत करण जा 2 तरीक़ा आहिनि। नंबर पहिरियों तरीक़ो आहे द कंट्रोलिंग ऑफ द मीन्स ऑफ वायलेंस फोर्स, ताक़त जे ज़रिए कंट्रोल करणु। तव्हां ताक़त जे ज़रिए वॾी अक्सरियत खे कंट्रोल कयो। उनजा टूल्स कहिड़ा आहिनि? चवे थो त उनजा टूल्स आर्मी आहे, उनजा पुलिस आहे, कोर्टूं आहिनि। इहे 3 वॾा टूल्स आहिनि जेके हाकिम क्लास वटि आहिनि। उन्हनि जे करे हीअ जेका वॾी जमे गफ़ीर आहे अक्सरियत में जेके आहिनि उनखे उहे कंट्रोल कनि था। कंट्रोल करण जे लाइ 3 शयूं, फ़ौज,
पुलिस ऐं अदालत इहे हुननि वटि आहिनि, उन ज़रिए कंट्रोल कनि था। पर चवे थो त इहो ज़रूरी थोरी आहे को सदाई इन वॾी अक्सरियत खे ईअं कंट्रोल कंदा रहनि इन्हनि टिनी ज़रिए, इहो मुमकिन कोन्हे। कंहिं हद ताईं तो करे वञनि था, पर हिकु अहिड़ी हद अची सघे थी जंहिंमें हू हुनखे छलांग ॾेई वञनि थो। पोइ हिन वरी ॿियो बंदोबस्तु कयो आहे, हाकिम क्लास वरी ॿियो बंदोबस्तु कयो आहे, बाबा हितां नाकाम थियूं त प्लान बी कहिड़ो आहे, हाणे प्लान बी हीअ आहे, बाय कंट्रोलिंग द थॉट बिलीफ एंड आइडियाज़ ऑफ वर्किंग क्लास। मज़दूर तबिके जे सोचनि अक़ीदनि ख़्यालनि ते कंट्रोल कजे। हीउ जेको मज़दूर तबिको आहे पाण सभु आहियूं, उन्हनि जे सोचनि ते, उन्हनि जे अक़ीदनि ते, उन्हनि जे ख़्यालनि ते, उन्हनि ते पाण कंट्रोल कयूं। हाणे ही उन्हनि ते हू कंट्रोल कनि था। हाणे हिन ते कीअं कंट्रोल कनि था? बिलीफ यानी कि अक़ीदनि जा हिकिड़ा निज़ाम ठहिया पिया। अक़ीदो आहे, मुसलमान मुंहिंजो हिकिड़ो अक़ीदो आहे, मुस्लमान आहे मुंहिंजो हिकिड़ो अक़ीदो आहे, ॿियो शियो आहे उनजो पंहिंजो अक़ीदो आहे, टियों वरी ईसाई आहे उनजो पंहिंजो अक़ीदो आहे, हिंदू आहे उनजो पंहिंजो अक़ीदो आहे। ईअं हिकिड़ा अक़ीदनि जा हिकिड़ा निज़ाम ठहियल। हाणे अक़ीदनि जे निज़ाम जे ज़रिए इन सॼे जमे गफ़ीर खे कंट्रोल कजे थो। हाणे अक़ीदनि जे निज़ाम जा जेके रखवाला आहिनि उहे 24 कलाक इहा ॻाल्हि पिया कनि त बाबा तूं ग़रीब आहीं, इन करे ग़रीब आहीं जो तुंहिंजे नसीब में कोन्हे। ज़मीन, पैदावार, वसीला तुंहिंजे नसीब में कोन्हे, इन करे माठ करे में तुंहिंजे नसीब में कोन्हे न। हाणे तूं इहो छो थो करीं, छो थो वेड़ करीं, बाबा तुंहिंजे नसीब में कोन्हे। हाणे हू सम्झो त हा यार वाक़ई ॻाल्हि सही आहे, हीउ मुंहिंजे नसीब में कोन्हे। मुंहिंजे पाड़े में जेको ॿियो वेठो आहे उहो जागीरदार पा, ज़मीन पाए, सभु शयूं फैक्ट्रियूं अथसि, कारखाना अथसि, अबा इहो छो? अलाह साईं हुनखे ॾिनो आहे, भॻवानु हुनखे ॾिनो आहे, तव्हां छो था नाराज़ थियो? हाणे 24 कलाक असांजे मथां इहा ॻाल्हि हले पई, यानी कि ॼमण खां वठी इहा ॻाल्हि घर खां वठी वेंदे आख़िर ताईं हले पई त बाबा तव्हांजो नसीब ख़राबु आहे, तव्हां ॾोहारी आहियो, तव्हां ॾोह कया आहिनि, इन करे तव्हां सज़ा लोड़ींदो। हाणे ॿियो इहो बंदोबस्तु कयो आहे। हाणे इन बंदोबस्त में असां ॾोहारी आहियूं, असां इबादत गुज़ार कोन आहियूं, इन करे असां हिन हुकुमरान तबिके सां विड़ी कोन था सघूं, छाकाणि असांजे नसीब में कोन्हे। हाणे 24 कलाक असांजे मथां इहा लठ हले पई। हाणे चवे थो त कंट्रोलिंग ऑफ कॉन्शियसनेस, उहो शऊर खे कंट्रोल कनि था। हुकुमरान क्लास शऊर जेको आहे असांजो उनखे हू कंट्रोल कनि था। कीअं था कंट्रोल कनि? त उहो मुआशी मटीरियल इकनॉमिक बेस जेको ठहियलु आहे उन बेस ज़रिए हू कंट्रोल कनि था। मुआशियात मेन शइ, हाणे उनजो हिकिड़ो बुनियादु ठहियलु आहे, उन बुनियाद ज़रिए इन सॼी शइ खे कंट्रोल कनि था। ठीकु, इहा पाण अॻी शीट में ॾिसूं था। ॿियो चयो त उहो जेको कंट्रोलिंग जेका शइ आहे उहा आहे देयर इज़ एन आइडियोलॉजिकल सुपर स्ट्रक्चर। हिकिड़ो आइडियोलॉजिकल सुपर स्ट्रक्चर आहे, यानी कि महानज़रियाती ढांचो आहे। महानज़रियाती ढांचे जे करे असीं यतीम थिया वेठा आहियूं ऐं असीं कुझु बि कोन था कयूं। असीं हुननि जे चवण ते हा मुंहिंजा नसीब ख़राबु आहे, इन करे ऐं वाक़ई मूं वटि कुझु कोन्हे को, मानी राति मूंखे कान मिली इन करे मुंहिंजे नसीब में कोन हो, फलाणी शइ कान मिली इन करे मुंहिंजे नसीब में कोन हो। हाणे उहे मूंखे ॿुधाइनि पिया इहो हिकिड़ो महा ढांचो आहे। आख़िरी शीट आहे पाण लॻायूं था, उहो ढांचो छा आहे? अलाज हाणे हीअ आहे आइडियोलॉजिकल सुपर स्ट्रक्चर। इन में आहे बुनियाद ही आहे। बुनियाद आहे पैदावारी ज़रियो। हर शइ जो बुनियाद आहे पैदावारी ज़रियो। मार्क्स जी नज़र में हर शइ जो बुनियाद आहे मईशत ऐं उन जो पैदावारी ज़रियो। ठीकु आहे। हाणे उहो जेको पैदावारी ज़रियो आहे त पोइ वरी उनजा पैदावारी लाॻापा थींदा, जेको पाण पढ़ियासीं। पैदावारी लाॻापा आहिनि, उन लाॻापनि में आहे त इहा शइ तव्हां वटि आहे या तव्हां न आहे। यू हैव नॉट। ठीकु आहे। हाणे इन जे मथां हिकिड़ो वरी ॿियो स्ट्रक्चर ठहियलु आहे। हीअ इकनॉमिक्स आहे, यानी कि पैदावारी ज़रिया। हीअ जेका सोसाइटी आहे उहा ॿुधाए थी त तव्हांजा पैदावारी लाॻापा कहिड़े क़िस्म जा आहिनि।
ठीकु आहे। हाणे जेको कल्चर आहे, इकनॉमिक्स, सोसाइटी, कल्चर। कल्चर छा थो चवे? कल्चर चवे थो आइडिया, कल्चर, बिलीफ, मॉरलिटी, रिलीजन, ETC, यानी कि ख़्याल, सोचूं, अक़ीदा, सकाफ़त, मज़हब, अख़लाक़ियात। हाणे इहे उन्हनि जे कंट्रोल में आहिनि, हुननि जे कंट्रोल में आहिनि। इहे छा था कनि? महानज़रियाती ढांचे जा कम कहिड़ा आहिनि? माना हिन ढांचे जा कम कहिड़ा आहिनि? उहे कम आहिनि समाज जे अंदरि तबक़ाती निज़ाम खे वाजिबु करार ॾियणु। लखे माण्हू वेठा आहिनि थिया, उहे चवनि था त हीउ जेको निज़ाम आहे ग़रीब ऐं अमीर जो, इहो वाजिबु आहे, इन में का बेवाजिबी न आहे। तव्हांखे अलाह साईं ॾिनो ई कुझु कोन्हे, तव्हांखे भॻवानु कुझु न ॾिनो आहे, इन करे माठ करे वियो, उन्हनि खे भॻवानु ॾिनो आहे। हाणे हीउ उनखे वाजिबु करार ॾियण जे लाइ 24 कलाक इहा तबलीग हले पई असांजे मथां, ऐं असीं उनजो शिकार बि थियूं था। पोइ पोरे जी विरासत खे क़ानूनी करार ॾियणु, यानी कि तक़दीर जो लेखो करार ॾियणु। पोरे जी विर्छ, आउं मज़दूर आहियां, हू कुझु बि कोन थो करे, पैसा सभु हू खणी थो वञे, आउं पोरियो करियां थो, हू वेठो आहे। इहा पोरे जी जेका विर्छ आहे, हू चवंदा इहो सही आहे, इन में का बि ग़लती न आहे या ख़राबु न आहे। हू मालिक आहे, इन करे मालिक जो कमु वेहणु आहे, इंतिज़ाम संभालणु आहे, तव्हांजो कमु महिनत मज़दूरी करणु आहे, कमाई सॼी हुनजे हवाले करणी आहे। इहो निज़ाम आहे, इहो निज़ाम ख़राबु कोन्हे, इहो निज़ाम हुजणु खपे, ऐं इहो निज़ाम ईअं हलंदो। इहो चयो वञे थो हिन महा स्ट्रक्चर जे कम में शामिल आहे। अमीरी ऐं ग़रीबी तव्हांजो नसीबु आहे, हिकिड़ो अमीर आहे त उनजो नसीबु आहे, हिकिड़ो ग़रीब आहे त उनजो नसीबु आहे। हाणे इहो केरु थो चवे? इहो महा स्ट्रक्चर चवे थो। महा स्ट्रक्चर कंहिं ठाहियो आहे? हाकुम तबिके ठाहियो आहे। इहो मथां कोन ठही आयो आहे, हाकुम तबिके असांखे ठाहे ॾिनो। ठीकु आहे। हाणे मार्क्स चवे थो त वर्किंग क्लास सफ़र फ्रॉम फॉल्स कॉन्शियसनेस। जेको मज़दूर क्लास आहे उहो कूड़े शऊर में फाथल आहे। कूड़ो शऊर, ही जेके ॻाल्हियूं आहिनि, चए थो इहो कूड़ आहे। हाणे इन कूड़े शऊर में उहो फाथल आहे। हा त मूंखे मुंहिंजो नसीबु ईअं आहे, हा त वाक़ई मूंखे ईअं हुजणु खपे, ऐं मुंहिंजे पेर में जुती बि न हुजणु खपे, सही आहे, हिन में कोई शिकायत कान्हे का। इहो कूड़ो शऊर आहे। मार्क्स चए थो त इहो कूड़ो शऊर आहे। हाणे छा कजे उनजे लाइ? त वर्किंग क्लास में, अच्छा, जॾहिं कूड़ो शऊर आहे त मार्क्स चवे थो त उहो जेको मज़दूर तबिको आहे त क्लास इट इन सेल्फ आहे। क्लास इट इन सेल्फ आहे। क्लास इट इन सेल्फ माना जंहिंखे पंहिंजे तबिके जो शऊर न आहे। हीअ असां सभु हिकिड़े तबिके जा वेठा आहियूं, असां वटि तबिकाती शऊर कोन्हे। असां वटि तबिकाती शऊर जे करे असांखे को ॿियो चवंदो त हिन माण्हू खे मारे विझ त आउं हुनखे मारे विझंदुसि, ऐं इहो न चवंदुसि त हीउ त मुंहिंजे तबिके जो माण्हू आहे, हिन खे आउं छो मारियां? तबिको जेको हू मुखालिफ़ आहे उहो मूंखे इस्तेमालु थो करे, आउं हिनखे न मारींदुसि। या हिन खे मज़दूरी मां कढूं था, तोखे मज़दूरी में रखूं था, अदा ठीकु आहे, हिन खे कढां छा थो? इहो छा आहे? इहो शऊर आहे। इहो माना तबिकाती शऊर असां में आई कोन्हे। जेके तबिकाती शऊर हुजे त चवंदो न हीउ भले हुजे, मूंखे अलॻि तूं नौकिरी ॾे, जे न त पोइ हीउ न आहे कढणो। इहो तबिकाती शऊर आहे। मार्क्स चवे थो त इहो जेको तबिकाती शऊर आहे क्लास इन इट सेल्फ आहे। हाणे हुन में तब्दीली कीअं ईंदी? इनकलाब या तब्दीली तॾहिं ईंदी जॾहिं वर्किंग क्लास फार इट सेल्फ थींदो। इन कटे फार इट सेल्फ थींदो। जॾहिं वर्किंग क्लास ख़ुदि तबिको थी ऑपरेट कंदो त पोइ हू गॾु बि थींदो, पोइ हू तनज़ीम बि ठाहींदो, पोइ तनज़ीम सां गॾु बि कंदो, वेड़ बि कंदो, जिदोजहद बि कंदो, ऐं पोइ वरी तब्दीली बि आणींदो ऐं इनकलाब आणींदो। त हिन ॾाके जी ज़रूरत आहे। हीउ ॾाको खुटल आहे जंहिंजे करे इनकलाब असां वटि नथो अचे। सो मुख़्तसिर हीउ सुपर स्ट्रक्चर आहे जेको हुननि ठाहियो आहे, ऐं ॿियो हुननि जो उहे 3 हथियार आहिनि, फ़ौज, पुलिस ऐं अदलिया। ऐं टियों ही हुतां कमु न थिए त वरी हितां हिनखे रोकिजे। ईअं ई असांखे रोके वेठा आहिनि। मार्क्स चवे थो त असां वटि तबिकाती शऊर न आहे। जेसीं ताईं असां वटि तबिकाती शऊर न ईंदो तेसीं ताईं असां अॻिते न वधी सघंदासीं। ऐं माण्हू चवनि था न त बाबा तब्दीली नथी अचे, तब्दीली नथी अचे। जदलियात चवे थी तब्दीली छो अचे? जॾहिं तव्हां
यानी कि एक्ट कयो न, जॾहिं तव्हां जिदोजहद कयो न, पोइ तब्दीली अचे न। माना जदिला चवे थी त ॿ मुखालिफ़ तबिका पाण में जिदोजहद कंदा, एक्ट कंदा, वेड़ कंदा। असांजो तबिको वेड़ ई कोन थो करे, ऐं चवे थो तब्दीली नथी अचे, पाकिस्तान सुधरे कोन थो, सिंध नथी सुधरे, फलाणो ज़रदारी खाई वियो, फलाणो हीउ खाई वियो हलियो, रुगो ॻाल्हियूं थियनि थियूं। पर मार्क्स चए थो न, अमलन तॾहिं थींदो जॾहिं तव्हां ख़ुदि स्ट्रगल कंदो ऐं पोइ तव्हां हुनखे ढाईंदो। अहिड़ी तरह सां मार्क्स जे ज़माने खां पोइ रूस में इनकलाब आयो, चीन में इनकलाब आयो, वियतनाम में इनकलाब आयो, दुनिया जे 3 हिसे ते इनकलाब अची वियो मार्क्स वारो। तो पाण हिन खे ॻाल्हि खे हिते ख़तमु था कयूं। मुख़्तसिर पाण ॻाल्हि कई आहे, हिन खे वधीक सम्झण जे लाइ पाण खे वधीक किताबनि जी ज़रूरत पवंदी, वधीक इहे शयूं पाण सम्झूं ऐं हिन खे बि सम्झूं। जेकॾहिं को दोस्त हिन खे उतारणु चाहे त हिन जा फ़ोटू कढी वठे सभिनी सीटनि जा ऐं पोइ वरी किताब खणी हुनखे पढ़े, त जेसीं ताईं पाण ही मार्क्सिज़म खे सम्झंदासीं न सही नमूने सां, तेसीं ताईं पाण सचा पचा इनकलाबी न थींदासीं। जीअं त दोस्तनि जी वॾी महिरबानी। हिन शीटनि जी ज़िमेवारी पाण साॻियनि दोस्तनि खे ॾियूं पिया, त हिन जो हिकिड़ो PDF ठाहियो, पोइ दोस्तनि ॾे शेयर कयो। ईअं हर हिकु जेकॾहिं लाइ फ़ोटो कढंदो ॾुखियाई थींदी। ऐं ॿियूं ॻाल्हियूं बि सभु सुठियूं, पर जेको आहे सो हिकिड़ी साईं जे लाइ अलॻि ताड़ी थी वञे त लेक्चर भलो उहा पंहिंजी जाइ ते, जेतिरी साईं महिनत कई आहे उहो साईं जे लाइ दाद ठहे थो। पाण वटि सवालनि जवाबनि जो सेशन जेको आहे सो साथियुनि जी जेका आहे सो अर्ज़ से ख़तमु पिया कनि, पर तॾहिं बि आउं सिर्फ़ु 2 सुवाल सीनियर दोस्तनि जा जेके आहिनि सो वठणु चाहींदुसि। बाक़ी ॿियो जेको आहे सो पोइ आख़िर में साईं लाल ॻाल्हाईंदो, त पोइ पाण जेको आहे सो 3 वॻे ॻाल्हियूं ख़तमु कंदा। अचो साईं, 2 अचो, बसि फ़क़ति 2 सुवाल थींदा तव्हांजा, मुख़्तसिर साईं। बिल्कुलु साथी जी सिंध, मुंहिंजो नालो मिठा खान आहे, मुंहिंजो आवामी तरीक़े सां ताल ठटे सां आहे। मुंहिंजी गुज़ारिश इहा आहे त जेकी शइ तव्हां असांखे सम्झाई सॼी संगत खे, ऐं सम्झां थो त काफ़ी अहिड़ी शयूं हुयूं जेके काफ़ी दोस्तनि वटि, ख़ासि करे अवामी तरीक़े दोस्तनि वटि, चाहे उहो शागिर्द आहे चाहे अवामी तरीक़े सां ताल्लुक़ रखे थो, उन्हनि वटि इहे शयूं मौजूदु हुयूं, पर सम्झाइण जो जेको तव्हांजो तरीक़ो हो उहो यकीनन ज़बरदस्त हो ऐं तव्हांखे असीं ख़राज था चऊं। ॿिए नंबर जी ॻाल्हि हीअ आहे, ॿिए नंबर जी ॻाल्हि हीअ था चऊं त असां सॼी संगत जे तरफ़ां, आउं नुमाइंदगी करियां थो सॼी संगत जी, उहो सभिनी जे तरफ़ां आउं गुज़ारिश करियां थो त हिन शइ खे तव्हां किताब जी सूरत में आणियो, त इहा आउं सम्झां थो असांखे सम्झणु ऐं पढ़णु, बल्कि असांजी पीढ़ी खे बि सहूलियत थी पवंदी। ऐं तमामु तरीक़े सां आउं गुज़ारिश थो करियां, असांखे सम्झ में ॻाल्हि आई आहे, तमामु सुठो सम्झायो आहे ऐं टाइम तव्हां थोरो वरितो, वॾी तव्हांजी महिरबानी। पर मुंहिंजी गुज़ारिश इहा आहे त किताब जी सूरत में अचणु खपे, त उहो तमामु ज़रूरी थींदो। महिरबानी। साईं जो लेक्चर तमामु बहितरीनु हो ऐं हुन में हिकिड़ी मुख्य ॻाल्हि रहिजी वई आहे। साईं जेको तारीख़ी मादियत में मार्क्स जे दौर ताईं 3 निज़ाम ॾिना आहिनि, ग़ुलामदारी, जागीरदारी ऐं सरमाएदारी। पर उनखां अॻु में हिकिड़ो पंचायती निज़ाम हो जेको पुराणो, जंहिंखे कम्यूनिज़म चयो वेंदो हो या बिरादरी वारो निज़ाम हो, जेको तमामु घणो हज़ारे साल हलियो, जंहिंखे औरताणू समाज सॾियो वेंदो हो, उन ते तमामु घणो लिखियो वियो आहे, उहो साईं मिस करे वियो। उन मां तब्दील थी जॾहिं तबक़ाती निज़ाम आयो, उहो तबक़ाती निज़ाम न हो ऐं इन जी साईं खे मुख़्तसर वज़ाहत करणु खपे। मर्दाणू समाज पोइ आयो, पहिरीं औरताणू समाज हो जेको बराबरी वारो हो। बसि एतिरो आउं चवंदुसि। साईं वारी ये ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। मार्क्स जेका स्टडी कई आहे, हू जेको समाज हो जंहिंजी साईं ॻाल्हि कई, उन समाज में को बि आका न हो, को बि ग़ुलाम न हो, सभु पाण में बराबरि हो। त उन समाज में को मसइलो न हो, ठीकु आहे। इन करे उन समाज खे टच न कयो वियो। जिन समाजनि जे अंदरि मसइला हुआ आका ऐं ग़ुलामनि जा ऐं इहे जेके तबिका ठहिया, हुन समाज में तबिको न हो। हिन समाज में तबिका, टिनी में तबिका आहिनि, उन करे मार्क्स उहा तबिकनि जी ॻाल्हि कई। दोस्तों वॾी महिरबानी। ऐं मॉनिटरिंग